किस्वा जॾहिं अज़ाब जी आयत लथी आहे तॾहिं महबूब साईं उन अज़ाब जी आयत ॿुधी ऐं विया हलिया झंग में 3 ॾींहं गुज़रिया आहिनि साईं जन कोन आया आहिनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु बेक़रारी आहे, सभिनी असाज़ में बेक़रारी आहे त सुनो अलाए काॾे हलियो अचे पुछाईंदो अचे त हिकिड़ो बकरार झंग में उन्हें बकरार बकरार जो चए से शो भला छा ॻाल्हाए तो परेशान आयो चए था पाहे जो पुनल वड़ी दावतूं दस लखंदे ॾिठो तो हे कमिया दस पाहे जो पुनल वड़ी दावतूं दस लखंदे ॾिठो तो हे कमिया ओ जही तरफ से वयो जानब आहे जितूं सावाट असां खे ॾेखारे अदा हो ॿुधी ॻाल्हि सिखो बकरार ॿुधाए मिली काथे मुहम्मद मोहबे ख़ुदा हो ॿुधी ॻाल्हि सिखो साईं तव्हांजो नालो त ॾिसो पंहिंजो सजनन जो गुलाम सिद्दीक़ आहियां मां रसूल मिठे जो रफ़ीक़ आहियां सजनन जो गुलाम सिद्दीक़ आहियां मां रसूल मिठे जो रफ़ीक़ आहियां हो अधु मिंट जुदाई नमूमा सखी थियो वक्त वडो आज़ार युदा ओ बुद्धि गाले सिखो बकरार बुधाए मिली काथे मोहम्मद मोहबे खुदा ओ बुद्धि गाले सिखो अदा सरकार वो धनार जवाब छोड़ी हां जी सुने अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु सभी सुभान अल्लाह तई जान धनार जवाब दिनो टेडी हन मोहि जो माल चिदो सुभान अल्लाह तई जान धनार जवाब दिनो टेडी हन मोहि जो माल चिनो और जाने धुने बकर शोरनो सुभान अल्लाह धुने बकर शोरनो इन गाल मुहिजाब चगारे विदा हो बुद्धि गाले सिखो बकरार बुधाए मिली काथे मोहम्मद मोहबे खुदा हो बुद्धि गाले सिखो धनार तो चए हिक तरफ मुखे हिक गारू सुझे तो उम्मत बाशे आवाज बुझे हिक तरफ मुखे हिक गारू सुझे तो उम्मत बाशे आवाज बुझे ओ नगार में यारो बुझे तवे मुझे बीना है खबर साहब यदा वो बुद्धि गाले सिखो साईं पर ॿी का भाई बात को न फसे केड़ी भाई बात असां गुनाहगार उम्मत जी भाई बात असां किन को जल्दी भाई बात करते रुगी उम्मत जी भाई बात थसी सिर सजदे शुरू नफलाते अतसे होई रात भाई रात दी रात अतसे रब बख्शे दे गुनहगार गदा हो बुद्धि गाले सिखो बकरार बुधाए मिली काथे मोहम्मद मोहबे खुदा हो बुद्धि गाले सिखो सुभान अल्लाह है तबीयत में नाज़ को जानो नबी
अदा तकलीफ़ूं सही जो तमाम नबी है तबीयत में नाज़ुक जानो नबी तकलीफ़ूं सही जो तमाम नबी ओ मदद असां लाइ गुलाम नबी मदद असां लाइ गुलाम नबी शाशान सठा सरदार सदा हो ॿुधी ॻाल्हि सिबो बकरार ॿुधाए मिली काथे मोहम्मद मोहबे ख़ुदा हो ॿुधी ॻाल्हि